हिकु ॻाल्हि मूंखे अॼु ताईं सम्झ में न आई आहे त श्री राम भॻवानु 14 सालनि जो वनवास कटे वापसि आयो अयोध्या। सम्झ में अची वई ॻाल्हि, ठीकु आहे। रावण सीता माता जो किडनैप कयईं त सीता माता खे छॾाए आयो राम भॻवानु, उहा ॻाल्हि बि सम्झ में आई। वरी साईं जेॾी महिल आया श्री राम भॻवानु और सीता माता त माण्हुनि ख़ूब ख़ुशियूं मनायूं, बम फटाका फोड़नि, इहो बि ठीकु आहे, सम्झ में आई ॻाल्हि। लेकिन इहे सफ़ाईअ जी रीत कंहिं कढी? हिन माण्हूअ जो मूंखे नालो ॿुधायो, सम्झ में नथो अचे। सफ़ाईअ सां भेण तव्हांजो छा वियो? छो सफ़ाई शुरू कयनि, छो? पोइ त असांजो हर हालो थी वियो आहे न मायुनि जो, छा करनि? हे ॾिसो सुबुह सां न चोटी न रोटी, कम में लॻा पिया आहियूं। राति जो सुम्ह सफ़ाईअ जी टेंशन, सुबुह जो उथ सफ़ाईअ जी टेंशन। छा छा कयूं, घर जो कयूं, सफ़ाइयूं कयूं, उहे ई कम नथा खुटनि, वरी हे सफ़ाइयूं। भाई हे राम भॻवान दया कर असां ते, बाबा दया कर। ये लट्टा ये समेट, सभु समेट no, 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 no.